अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आज न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। आवां बिशारत सुमरो हलंदासीं एलाइन तरफ़। तहरीक लबैक पाकिस्तान ऐं हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ क़ौमी असेंबली जो इजलास ख़मीस बदिरां अॼु मंझंदि जो 3 वॻे थींदो। इजलास में फ्रांसीसी सफ़ीर जी मुल्क बदिरी बाबति ठहराउ पेश कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अॼु ऐवान खे ॻाल्हियुनि बाबति आगाह बि कंदो। तहरीक लबैक पाकिस्तान सां ॻाल्हियूं करणियूं हुयूं त पोइ जमायत खे कलदम करार छो ॾिनो वियो। लाहौर में जेको कुझु थियो उन जूं हक़ीक़तूं अवाम आॾो न अची सघियूं। हर रोड ते कंटेनर रखियल आहिनि। नामूस रिसाज़त जे मामले ते पाकिस्तान इस्लामी दुनिया में ॿी का राय न आहे। ख़िलाई मख़लूक हाणे ज़मीनी मख़लूक बणिजी चुकी आहे। हर शख़्स अॼु नाणे वारो वज़ीर बणियल आहे। ॿी सर्कस आहे। सिंध हाई कोर्ट में सिंध जे वॾे वज़ीर जी नाअहली बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कियो आहे त मूंखे इलेक्शन कमीशन जो जवाबु नाहे मिलियो। अदालत पारां दरख़्वास्त गुज़ार खे कापी फ़राहम करण जी हिदायत। अदालत जो ईंदड़ ॿुधणी ते धुरियुनि खे दलील मुकमिल करण जो हुकुम। अदालत वधीक ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। गुम थियल जे वारसनि अदालत में बयानु ॾिनो आहे त 6 सालनि खां अमीन गुम आहे। JITs ठही चुकियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। जांच ऑफिसर दरख़्वास्त भराई रिपोर्ट अदालत में पेश। अदालत मानसून में चयो आहे त महीने में 1 सूफ़े जी रिपोर्ट ठाहे आया आहे। मुल्क में कोरोना वॻे वधीक 137 मरीज़नि जे फ़ौत थियण खां पोइ हयात विञाईंदड़नि जो अंग 16,453 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,445 नवां केस रिपोर्ट। केसिस जो मजमूई अंग 7,66,882 ताईं पहुची वियो। वधीक 4,286 मरीज़नि सिहतियाब थी विया। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जे हाकारी अचण जी शरह 8% रही। मीरपुर माथिले भरिसां कंडेर शाख वटां अगवा थी वियल 2 ॻोठाणनि राहिब ऐं आशिक़ निगारी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो थाणे अॻियां मुज़ाहिरो। मुख़बिर जी बाज़ियाबी लाइ घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी अबल गड़ी ते चढ़ाई। 4 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जी चढ़ाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज। करमपुर वेझो बेगारी केनाल तां गैस पाइपलाइन तां चौकीदार अब्दुल हफ़ीज़ बजारणी मुबैना तौर अगवा। पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणे हथियारबंदनि ख़िलाफ़ कार्रवाई खां इनकार करे छॾियो। वारसनि पारां मुग़वी जी बाज़ियाबी जो मुतालबो। ॾेई भरिसां 15 ॾींहं गुम थी वियल ॻोठ सॼण अढियुज जो रहवासी इब्राहिम अढे जो बाज़ियाब थी घर पहुची वियो। नौजवान जो चवणु आहे त हू मज़दूरी लाइ वञी रहियो हो त कार सवार अणॼातल माण्हू बेहोश करे खणी विया। जवाबदार खेसि रोज़ानो तशदुद जो निशानो बणाईंदा हुआ। राति जो हब चौकी वेझो छॾियो। ठुल ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में उड़ी वबाई सूरत इख़्तियार करे वरिती। ॻोठ कलंदर बख़्श बुरड़ो में उड़ी विघे वधीक 2 ॿार फ़ौत थी विया। केतिराई ॿार बीमारी में मुब्तला। सिहत खातो ख़ामोश बणियो। गाज़ी अहमद भरिसां क़ौमी शाहराह ते बोह सां भरियल ट्रैक्टर ट्राली पलटी। 1 पौरिस फ़ौत। 3 ॼणा ज़ख़्मी। पौरिस जी सुञाणप वसीम माछी तौर थी आहे। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। मौसम ख़ुशगवार। कशमोर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो ऐं बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वसकारे खां पोइ बिजली जी फ़राहमी मुअत्तल। मौसमियात खाते मूजिबि कराची में अॼु गर्मी 35 खां 37 सेंटीग्रेड ताईं रहंदो।